अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आया सुभान को नाज़रीन। सरकार कणक जो जेको अघु आहे सरकारी उहो मुक़ररु न कयो, जंहिं सबबि जेके आबादगार आहिनि उहे सस्ते अघ ते पंहिंजी कणक वापारियुनि खे विकिरो कनि पिया। वापारियुनि जूं मौजूं लॻनि आहिनि, सस्ते अघ ते कणक ख़रीद कनि पिया, पर अगरि ॻाल्हि कंदासीं अटे जी त अटो तमामु महांगे अघ ते सॼे सिंध में विकिरो थिए पियो। हिन वक़्तु बि सरकारी गोदामनि अंदरि 1,37,00,000 कणक जूं जेके बोरियूं आहिनि उहे पियल आहिनि। ॿुधायो वञे थो त केतिरी जेके बोरियूं आहिनि उहे ख़राबु थी वियूं आहिनि। अॻिते हली करे इहे इम्कान बि आहिनि त जेको मिल मालिकान आहिनि उहे इहा जेका ख़राबु सरकारी कणक आहे इहे ख़रीद न कंदा ऐं लामाला साॻियो ई जेको आहे त मार्केट मां कणक ख़रीद कंदा ऐं वरी अटो अञा वधीक महांगो थींदो। इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी त सिंध जे कहिड़नि शहरनि में कणक जो जेको अघु आहे उहो छा आहे, अटो केतिरे जेको आहे त अघ ते विकिरो थिए पियो। इन हवाले सां शौकत मेमन साहिबु आहिनि, हैदराबाद जे रिपोर्टर, उन्हनि असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। परवेज़ अबड़ो साहिबु आहिनि, जेकाबाद जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। लजपत माली साहिबु उमरकोट जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। कुझु देरि अमित चांडियो साहिबु आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। कुझु देरि में कंबर जा जेके रिपोर्टर आहिनि ज़ुल्फ़कार तुनियो साहिबु उहे असांखे जॉइन कंदा। तव्हां सभिनी साथियुनि जी वॾी वॾी महिरबानी। शौकत साहिबु, तव्हां खां शुरूआति कंदुसि। हैदराबाद जे सरकारी गोदामनि अंदरि ॿुधायो वञे थो त 5 लख खां वधीक कणक जूं बोरियूं पियल आहिनि। हिकु त इहो ॿुधाइजो उन कणक जी जेका हालत आहे उहा छा आहे। कणक सस्ते अघनि ते जेको आहे त वापारी ख़रीद कनि पिया, अटो जेको आहे उहो कहिड़े अघ ते विकिरो थिए पियो? हिन वक़्तु जेके नंढा आबादगार आहिनि या हारी आहिनि उन्हनि जे मथनि ते बिल्कुलु हथ अची विया आहिनि, सख़्तु परेशान आहिनि। जीअं कुझु वक़्तु असांजे सिंध में बसर ऐं टमाटे जे जेके आबादगार आहे उन्हनि सां जेको होशर थियो आहे, साॻियो होशर हिन वक़्तु कणक जे आबादगारनि हारियुनि सां थी रहियो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी त कणक जो हिन वक़्तु बम्पर फसल लही रहियो आहे सॼी सिंध में, ऐं सरकार पारां अञा ताईं उनजी ख़रीदारी शुरू न आहे कई हुई, छाकाणि जो सरकार पारां उनजा के बि अञा अघ मुक़ररु न कया विया आहिनि। जंहिं सबबि मक़ामी वापारियुनि जेको आहे सो हिन वक़्तु कणक ख़रीद करणु शुरू करे छॾी आहे। वॾे पैमाने ते वापारी मार्केट में वेठल आहिनि, जेके ज़मीनुनि ते वञी या वरी उन्हनि जूं जेके पेडियूं आहिनि या दुकान उन्हनि ते जेके हालतुनि जा मारियल जेके नंढा आबादगार आहिनि, हारी आहिनि, उन्हनि खां कणक ख़रीद करे रहिया आहिनि। मिलियल जेका मालूमात आहे उन मूजिबि जेके कर्ज़नि जा सतायल हारी आहिनि उहे ऐं जेके नंढा आबादगार आहिनि उहे 2200 रुपया मण जेको आहे कणक विकिरो कयो आहे, छाकाणि जो सरकार पारां ख़रीदारी न पई कई वञे। जॾहिं साॻी कणक तव्हांखे ख़बर आहे जॾहिं खोट पैदा थींदी आहे त साॻी कणक 5 खां 6 हज़ार रुपया मण विकिरो कई वेंदी आहे। हिन वक़्तु हैदराबाद जे गोदामनि में जेका असांखे मालूमात मिली आहे त लॻभॻि 5.5 लख अॻुवाटी मौजूदु आहिनि, जेके यकीनन ख़राब हालत में हूंदियूं। जॾहिं त हैदराबाद खां बि वॾा जेके गोदाम आहिनि कणक जा जामशेद ज़िले में बोलड़ी जा गोदाम, उनमें मालूम थिया त 9 लख बोरियूं हिन मौजूदु आहिनि। जंहिं करे सरकार पारां कणक ख़रीद न करण जो ऐलान कयो आहे। तव्हांखे ॿुधायूं त यूरिया बहान जी बोरी जेका आहे उहा हिन वक़्तु मार्केट में लॻभॻि 5,000 रुपया 4850 रुपया मिली। DAP जी बोरी बि 12,500 रुपया मार्केट में विकिरो थी रही आहे। जॾहिं त पाकिस्तान में सरकारी कणक जो अॻुवाट अघु मुक़ररु थियल हुयो, हिन खां उहो बि 2800 रुपया मण हुयो। यकीनन लाक़ानूनी सबबि मार्केट में कणक जो जेको अघु आहे हिन वक़्तु फ़क़ति 2200 रुपया आहे, जेका हाणे जेका हारियुनि सां नंढनि आबादगारनि सां हिकिड़ी दुश्मनी आहे, उन तमामु ख़राब सूरत हाल खे मोड़ी रहिया आहिनि। अफ़सोस वरी इन ॻाल्हि जो आहे त कणक जेका आहे सा 2200 रुपया मण विकिरो कई थी वञे, ख़रीद कई थी वञे, जॾहिं त अटो जेको आहे 4000 रुपया मण मिली रहियो आहे। अहिड़ी सूरत हाल में यकीनन सवाल इहो आहे त जेकॾहिं कणक सस्ती आहे त पोइ अटो महांगो ठाहे सुञातो त असीं सम्झूं था त हिन जा जेके सबब आहिनि उहे हुकूमती जेके पॉलिसियूं आहिनि मुसलसल जेके हुननि जो नाकाम पॉलिसियूं आहिनि उन्हनि जे तसलसल न आहे, वक़्तु सिर फ़ैसिला था थियनि, दुरुस्त जेके वक़्ती तौर ते जेके दुरुस्त फ़ैसिला था थियनि, आबादगारनि जा जेके आबादगार दोस्त फ़ैसिला था थियनि, जंहिं सबबि जेको आहे मुल्क में
ज़रिए जेके पॉलिसियूं बि वाज़े न आहिनि। हर हुकूमत जेको आहे तव्हां ख़बर आहे त पंहिंजे मर्ज़ी जी पॉलिसियूं आणींदी आहे, हुन में तब्दीलियूं आणींदी रहंदी आहे, जंहिं सबबि ज़रिए पैदावार वापार जो को बि मुस्तक़िल निज़ाम जेको क़ाइमु न थी सघियो आहे। हिन खां अलावा हिन वक़्तु जेका ज़ख़ीरांदोज़ी ऐं मुनाफ़ा खोरी जेका उहा बि हिन समूरी सूरत हाल जो अहम सबबु आहे। कुझु वॾा वापारी कणिक ख़रीद करे उनजी ज़ख़ीरांदोज़ी कंदा, जीअं मार्केट में खोट पैदा थिए ऐं उन खां पोइ वरी वधीक अघु जेको आहे सो वठी सघनि। हिन वक़्तु मजबूरी तौर ते जेके हारी आहिनि, नंढा आबादगार आहिनि, उन्हनि जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे, सख़्तु परेशानी खे मोड़े सरकार पारां सरकारी अघ मुक़ररु कयल आहे, न कणिक जी ख़रीदारी कई आहे, जंहिं सबबि वापारी जेके आहिनि मिडल मैन आहिनि उहे मार्केट में लथल आहिनि। ठीकु आहे शौकत साहब, तव्हां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूद ई रहो। कणिक 2200 खां 2100 रुपयनि ताईं वापारी ख़रीद कनि पिया। सॼे सिंध में जेके रिपोर्ट साम्हूं अचनि पियूं 4000, 4200, 4300 रुपया जेको आहे अटे जो जेको मण आहे उहो विकिरो थिए पियो। जेकाबाद तमामु अहम ज़िलो आहे। जेकाबाद जो रुख़ कंदासीं। परवेज़ साहिबु, तव्हां ॾे अचिबो। जेकाबाद में ॿुधाइजो त कणिक वापारी कहिड़े अघ ते जेको आहे त ख़रीद कनि पिया, अटो केतिरे अघ ते विकिरो थिए पियो। ख़ासि तौर ते जेकाबाद सरहदी बॉर्डर आहे, उहो अहम ज़िलो आहे जितां कणिक स्मगलिंग थियण जा जेके पहिरियों मुख़्तलिफ़ केस साम्हूं ईंदा रहिया आहिनि। हाणे छा कणिक जेका आहे सिंध जी कणिक, मुख़्तलिफ़ जेको आहे सिंध जे ज़िलनि जी कणिक जेको आहे जेकाबाद जे बॉर्डर खां स्मगलिंग थिए पई? असांजी सरकार जो वॾो अलमियो आहे। हाणे ॾिसो त कणिक कंहिं वक़्तु कणिक पाण जे अॻु ते हूंदी आहे, हिननि जे पास हींअर जहिड़े कणिक जे पास सस्ते अघ ते आहे 2200, 2500 ऐं 2530 रुपया बि आहे, 2200 रुपया आहे। ED1 जेको आहे जेको हिन में आहे नसल उन जो जेको आहे 2530 रुपया मुक़ररु थियल आहे। वरी साॻिए जेको चकी जो अटो जेको असां वठंदा आहियूं चकी तां, उहो वरी उते 4200 रुपया ऐं 4000 रुपयो मण थो विकिरो थिए। यानी कि कणिक सस्ती, अटो महांगो। असांजी सरकार जो हाल इहो आहे। तव्हांजो सवाल आहे जेको आहे जेकबाबाद खां बॉर्डर एरिया आहे, पंजाब परियों कश्मीर साइड को लॻे थो, और हितां जेको आहे सो बलूचिस्तान सफ़ा वेझो, बिल्कुलु वेझो आहे, बल्कि 15 किलोमीटर जे फ़ासिले ते बलूचिस्तान शुरू थो थी वञे। त हितां जेको कणिक जेकी ख़ुशूसन हिते चौकी आहे संदेशा ऐं ॿियूं जेको पुलिस चौकियूं आहिनि ऐं गॾोगॾु उते कानून लागू कंदड़ इदारनि जी चौकियूं करण बावजूदि जेको आहे सो हितां कणिक वञे थी। ऐं वॾे इक़दार में कणिक बलूचिस्तान जे जेके चमन वारा इलाइक़ो आहे या खुलदार वारो इलाइक़ो आहे, इन हद ताईं उते कणिक पहुचाई वञे थी। ऐं जेको आहे सो हिते हिकु मुक़ररु एहलकार आहिनि जेके ज़रिया पुलिस जा ॿुधाइनि था त उहे जेके ॿी ट्रक खां जेको आहे 1500, 2000 रुपया वसूल करे हितां या कणिक जी स्मगलिंग जारी आहे। पर हिन भेरे जेको आहे सो कणिक जी बम्पर वसूल नथो आहे सिंध में, त पंजाब जे ख़ुशूसन मुल्तान वारे बेल्ट में जेको आहे हितां जेकबाबाद खां घणे मिक़दार में वापारियुनि सां ॻाल्हि थी आहे त कणिक जेको आहे सो उन मुल्तान में वञे थी, पंजाब में वञे थी, मुख़्तलिफ़ शहरनि जा, त बलूचिस्तान में बि वञे थी। हाणे सरकार जेको आहे सो कणिक जो फ़सुल लही चुको आहे। हिन वक़्तु का पॉलिसी न आहे ॾिनी, न रेट सरकारी को मुक़ररु थियल आहे, न ई का पॉलिसी आहे, न ई को आबादगार ऐं जेको हारी आहिनि जेके ॿिज ऐं भाण महान जे अघ ते ख़रीद कनि था, उन्हनि खे जेकॾहिं रेट ॾिनो वञे 2200 ऐं 2500, उन्हनि जो ख़र्च बि कोन थो निकिरे। त अहिड़े नमूने सां जेको आबादगार हारी आहे उनजा ॿई हथ मथे ते अची विया आहिनि ऐं हू जेको आहे कणिक जे फ़सुल लहण सां गॾोगॾु इंतिहाई परेशानी में मुब्तला थी वियो आहे। सरकार हिन वक़्तु कंहिं क़िस्म जी पॉलिसी कोन ॾिनी आहे, जंहिं करे जेको आहे सो कणिक ऐं जेके सो कणिक जा हारी ऐं आबादगार इंतिहाई परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन्हनि सां बि मुंहिंजी थोरी घणी ॻाल्हि थी आहे। उन्हनि चयो आहे त हर साल जेको कणिक जो सरकार रेट ॾींदी आहे, अघु ॾींदी आहे, पर हिन भेरे अघु न मुक़ररु करे असां सां वॾी ज़्यादती कई वई आहे, वॾो ज़ुल्म कयो वियो आहे। वरी साॻी वक़्तु तव्हां अचो त अॻे साल जी मां ॻाल्हि कंदुसि त कणिक जूं केतिरियूं बोरियूं सरकारी गोदामनि में ख़राब थी वियूं, लखें बोरियूं ख़राब थी वियूं, पर उन्हनि कंहिंखे ॾिनी कोन। ऐं जंहिं करे जेको आहे सो अॻे भेरे बि वापारियुनि जा ठठ हुया, हाणे बि वापारियुनि जा ठठ आहिनि। उहो सस्ते अघ ते कणिक ख़रीद कनि था। जेके अटे मालिक मिल मालिक आहिनि अटे जा, उन्हनि खे जेको आहे सस्ते अघ ते उहे विकिरो कनि था। उहे वरी पंहिंजो मनमानी वारो रेट आहे, किथे 4000 रुपया फ़ी मण अटो, किथे 4300 रुपया आहे। त उन्हनि मथां जेके में जेके खुराक खाते जा अमलदार हुआ, जेके करप्शन में कणिक में मुलवस हुआ, उन्हनि मथां केस बि दाख़िल थिया, काफ़ी मुअतल बि थिया, पर सुधारो कोन थी सघियो।
बुनियादी तौर ते असली जेके पॉलिसी ज़राअत उन में सुधारो अचणु घुरिजे बिल्कुलु। त जेको आबाद में हारी आहे उहो अॻु में पाणी ऐं ॿियनि मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे, ॿिज ऐं खाण जे महांगे अघनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे। बेहतर जेकॾहिं उन्हनि खे सरकार जेका पॉलिसी न हूंदी, सरकार का पॉलिसी न ॾींदी त ज़ाहिर आहे आबादगार हारी सां गॾोगॾु जेको आम माण्हू आहे, मज़दूर तबिको आहे, उहो किथां एतिरे महांगे अघ ते जेको आहे सो चकी वारो अटो ख़रीद करे। जेकॾहिं वरी अटे में क़िस्म अटे में वरी ईअं की 2500 रुपए बि मण आहे त 3500 रुपए बि मण आहे, पर उहो अटो तव्हांखे सफ़ा उन में चीड़ कोन हूंदो, उन में मैदो मिक्स हूंदो, उहो मानी जेको आहे सो कोड़ो माण्हू चॿाड़े कोन सघंदो। सही। बाक़ी जेको कणिक जो गिज अटो आहे जेको टकी तां मिले थो उहो 4200 4100 ऐं 4000 में विकिरो थिए थो। ठीकु अहिड़े आहे। नमूने सां आबाद रिलीफ सरकार ॾेई सघी आहे, आम माण्हू ॾेई सघी आहे। त माण्हू जेके आहिनि सो इहो ई मुतालबो कनि था त जेको आहे कणिक जे अघ ते नज़रसानी कई वञे ऐं अटे जेको महांगो अघु आहे उन ते बि नज़रसानी कई वञे, आम माण्हू रिलीफ थिए मिली सघे। बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे। परवेज़ साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। परवेज़ साहिब जी ॻाल्हि बहितर आहे त सरकार जेको आहे त जेको ज़मींदार आहे, हारी आहे, उनखे रिलीफ न ॾेई सघी आहे। साॻे वक़्तु आम माण्हू खे बि रिलीफ न पियो मिले। सस्ते अघ ते कणिक ख़रीद थिए पई, लेकिन अटो जेको आहे त माण्हू महांगे अघ ते वठण ते मजबूर आहिनि। रुख़ कंदासीं लजपत माली साहिब, तव्हां ॾे अचिबो। उमरकोट जी छा सूरत हाल आहे? उमरकोट में पाणी जी खोट खे बि आबादगारनि ज़मींदारनि मोह ॾिनो। फसल जी छा सूरत हाल रही उते? हिन वक़्तु हाणे कणिक केतिरे जेको आहे त अघ ते जेको वापारी आहिनि उहे ख़रीद कनि पिया, ऐं अटो जेको आहे आम माण्हू केतिरे जेको आहे त रुपए मण जेको आहे त ख़रीद करण ते मजबूर आहे? छा सूरत हाल आहे उमरकोट जी? जी, गुज़िरियल साल जी भेट में हिन साल उमरकोट ज़िले जे जेको चइनि तालुक़नि में सामारो आहे, कुंडरी आहे, पिथोरो आहे, जेको पाणी जी खोट सबबु तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। ऐं पाणी जी खोट जे करे जेका आहे कणिक जी जेका आहे उपत जेका आहे तमामु घटि थी आहे। इहो पिणु ॿुधाईंदो हलां त असां वटि जेका आहे फ़ी एकड़ ते जेको आहे 18 फ़ी एकड़ मण जेको आहे लथो आहे। ऐं जॾहिं हिन खां अॻु साल जेको पाणी जी जेका किल्लत एतिरी न हुई, हुनमें जेको 40 खां 45 फ़ी मण एकड़ लहंदो। इहो पिणु ॿुधाईंदो हलां त आबादकारनि जो पिणु वधीक चवणु आहे त अटो जेको हींअर जेको ख़रीदारी आहे उहो अटो जेको आहे 3000 खां 2000 रुपया फ़ी मण जे हवाले सां विकिरो थी रहियो आहे। ऐं जेको आहे कणिक जेको आहे उहो 2000 खां 2200 रुपया फ़ी मण जे हिसाब सां ख़रीद कई पई वञे। जॾहिं त आबादकार जेको परेशानी खे ऐं आबादकार हारी जेको परेशानी खे वधीक मुंहुं ॾेई रहियो आहे, हुकूमत उन सिलसिले में अञा ताईं नई कोई जेको फसल लहण खां अॻु में नई कोई ऐलान कयो, नई आबादकारनि खे रिलीफ ॾियण लाइ को का मदद कई हुई। हुन सिलसिले में आबादकारनि जो पिणु इहो चवणु आहे त असांजो फ़ी एकड़ ते जेको 50 खां 60,000 रुपया फ़ी ख़र्चो थियो आहे कणिक ते। ऐं असांखे जेका आहे हुनजी जेका उपत जेका तमामु घटि लथी आहे, ऐं असांजा जेके हज़ारे लखे जेके आहिनि रुपया जेके आहिनि ॿुॾी विया आहिनि। ऐं असां जेके आहिनि कणिक जेका आहे मार्केट में जेका आहे जेको ख़रीद थिए पई उहा आहे तमामु घटि रेट ते थिए पई। आबादकार खे जेके वापारी जेके ॿिन्ही हथनि खां फुरे रहिया आहिनि। ऐं जॾहिं त भाण जी महांगाई ऐं पाणी जो घटि हुजण जे करे असांखे जेको हिन साल जेको नुक़सानु बर्दाश्त करिणो पियो आहे, उहो जेको असां नुक़सानु बर्दाश्त नथा करे सघूं। इहो पिणु ॿुधाईंदो हलां त उमरकोट ज़िले जे जेको ज़िले में जेके 21 सेंटर अॻे साल खोलिया विया मरकज़ी सेंटर जंहिंमें कणिक जी ख़रीदारी लाइ, हुननि में कणिक जी जेको 2,23,200 बोरियूं पिणु अञा पिणु मौजूदु आहिनि। उहे उन्हनि जी हालति पिणु तमामु ख़राबु थी चुकी आहे। ऐं जेको उन्हनि खे जेका जेको हिननि हुकूमत जेको अघु वरितो हुयो, ऐं हाणे जेको उहो जेको हुकूमत जा पैसा पिणु ॿुॾी विया आहिनि। ऐं आबादकार पिणु सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। आबादकारनि जो पिणु इहो चवणु आहे त असां जेको हिन साल जेको आहे जेको कणिक जेका असांजी लथी आहे फ़ी एकड़ जेका आहे 18 खां 20 मण। ऐं असां जेका आहे पाणी जी सूरत हाल ऐं जेके अघु जेके मुक़ररु न थियण जे करे जेको आईंदे असां ॿिनि ज़िलनि नवाबशाह, सखर हुननि खां जेको कणिक घुराईंदासीं। ऐं जेको पाणी जी खोट आहे ऐं जेका असांजी जेका हिन साल जेका आहे जेका आबादकार जेको आहे ज़मीनदार करार ॾिनो हुकूमत खे, इहो जेको एवरेज असांखे न मिलण करे असांजा लखे रुपया ॿुॾी विया आहिनि। ठीकु आहे, ठीकु आहे। लजपत साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। अमित चांडू साहिबु, तव्हां ॾे अचिबो। कणिक जी फसल ख़ासि तौर ते नवाबशाह जेको तव्हांजो रीजन आहे सॼे में अॻुवाट सिंध जे ॿिनि ज़िलनि खां अॻुवाट थींदी आहे, उते छा सूरत हाल आहे? घणे जेको आहे त मण ज़मींदार हारी जेको आहे त कणिक विकिरो कई? हिन वक़्तु जेका अटे जी जेका सूरत हाल आहे, जीअं परवेज़ साहिबु चयो, असांजो सॼो उनवान बि आहे त
कणक सस्ती, अटो महांगो, नवाब शाह में छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु, सुभाणे सिंध जे ॿियनि ज़िलनि जे लाइ नवाब शाह जा जेके आबादकार आहिनि उन्हनि सां बदकिस्मती सां साॻी सूरत हाल आहे। ज़िले शहीद बेनज़ीराबाद में हिन साल जेका आहे 2,20,000 एकड़नि ते कणिक पोखी वई, जेका हिन वटि पाणी जी खोट ऐं कलर जेको महांगो हुयो, यूरिया जेको आई जेका 3400-3500 रुपया बोरी, उहा 6,000 ते विकिरो थी। DAP 9,000 बोरी जेका हुई प्राइस हुई उहो 15-16,000 ते वञी पहुती, जंहिंजे करे आबादकार में सख़्तु परेशानी खे मुंहुं ॾियणो पियो ऐं कणिक जेका आहे जी उहा जेका फ़सुलु लहणो उहो न लही सघियो। ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे चइनी तालुकनि नवाब शाह, सकरंड, दौड़ या काज़ी अहमद में जेका कणिक आहे उहा कणिक जी बोरी हिन वक़्तु जेका आहे 5,200 रुपया जेको आहे विकिरो थी। 38 खां 40 सैकड़ो कणिक हिन वक़्तु ज़िले शहीद बेनज़ीराबाद में लथी आहे ऐं जॾहिं 60 सैकड़ो जेको आहे सो आबादकार कणिक जे हवाले सां लास खे मुंहुं ॾिनो आहे, जंहिंजे करे आबादकार सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया आहिनि। अटो जेको आहे हिन वक़्तु ज़िले शहीद बेनज़ीराबाद में 100 रुपया किलो, 4,000 रुपया जेको मण विकिरो थी रहियो आहे, जॾहिं 10,000 रुपया अटे जी जेका आहे ॿोली विकिरो थी रही आहे। कणिक जी बोरी जेका आहे 5,200 रुपया विकिरो थी रही आहे। अटो 4,000 रुपया मण विकिरो थी रहियो आहे, जॾहिं कणिक जेका आहे उहा 2,100 समथिंग जेका आहिनि रुपया जेके आहिनि उहा मण विकिरो थी रहिया आहे। मतिलबु अधु ते अधु जेको आहे फ़र्क़ु थी वियो आहे, जंहिंजे करे ज़िले शहीद बेनज़ीराबाद जा जेके आबादकार आहिनि उहे सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। ऐं ज़िले शहीद बेनज़ीराबाद लास्ट टाइम जेको 9 लख कणिक जेका ख़रीद कई वई, जेको टारगेट हुयो सरकार पारां, उहो हिन वक़्तु बि जेके नवाब शाह जा जेके गोदाम आहिनि, नवाब शाह, सकरंड, मजीद किरो, अलीआबाद, गाबर डायरी या ॿिया जेके वॾा वॾा ज़िले शहीद बेनज़ीराबाद में गोदाम आहिनि उहे हिन वक़्तु बि कणिक सां भरियल आहिनि, जेके काफ़ी कणिक जेका ॿार हुअण करे सख़्तु इहो ख़राब थी वई आहे। ऐं जॾहिं त कुझु जेका गोदामनि पियल आहे जेका हिन वक़्तु न निकिरी सघी आहे। ऐं न हिन वक़्तु हिन साल त सरकार जो कणिक ख़रीद करण जो को फ़ैसिलो ई हिन वक़्तु साम्हूं न आयो आहे। आबादकार जेके आम जेको मज़दूर हारी जेको पोरियो करे थो सॼो साल जेको महिनत करे थो, उनखे को रिलीफ न मिली सघियो आहे। अटो ॿीण ते विकिरो कयो थो वञे ऐं चेक एंड बैलेंस को बि कोन्हे। प्राइस कंट्रोल कमेटियूं जोड़ियूं वयूं ज़िले शहीद बेनज़ीराबाद में, न रुॻो पर सॼी सिंध में, पर उहे रुॻो नाले मातर हुयूं ऐं उहो सिर्फ़ु कमाई जो ज़रियो रहियूं, उन्हनि जी का रिज़ल्ट न ॾिनी। उन करे आम माण्हू खे हिन वक़्तु ताईं को बि रिलीफ न मिली सघियो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, आम माण्हू खे को रिलीफ बाक़ी न मिली सघियो आहे। अमित साहब तव्हां सां गॾु ई रहो। हाणे जेको आहे त कंबर शहदाद कोट ज़िलो आहे, तमामु अहम ज़िलो आहे जिते सारेली फसल थींदी आहे, कणिक जी फसल हुई उते घटि थींदी आहे। उते छा सूरत हाल आहे? उते कणिक जी फसल हिन त हिन भेरे केतिरी जेको आहे लथी, उन सां गॾोगॾु हिन वक़्तु कंबर शहदाद कोट जेको आहे तमामु अहम ज़िलो आहे, उते अटो केतिरे अघ ते विकिरो थिए पियो? इन लाइ ज़ुल्फ़कार तुनिर साहब असांखे जॉइन कया। ज़ुल्फ़कार साहब तव्हांजी महिरबानी। ज़ुल्फ़कार साहब इहो ॿुधाइजो त जीअं मां चयो त कंबर शहदाद कोट में सारेली फसल वधीक थींदी आहे, कणिक जी फसल घटि ई थींदी आहे, पर हिन भेरे पाणी जी खोट खे बि सॼी सिंध मुंहुं ॾिए पई ऐं आम जेको माण्हू आहे उहो घणे जेको आहे त अटो ख़रीद करे पियो? छा रेट जी सुभान साहब, हिन भेरे जेका कंबर शहदाद कोट ज़िलो आहे उन में जेको हिकु कणिक जो जेको फ़सुलु आहे उहो उपत में घटि रहियो आहे। त ॿियो वरी अघु जेको आहे एतिरो त घटि आहे जो आबादगार ऐं हारी जो जेको बचत थियो, पर उनजो जेको फ़सुलु ख़र्च आहे उहो ख़र्च न निकिरी सघियो आहे। कणिक जो जेको फ़ीमल अघु आहे हिते 200 खां 22.5 में वापारी जेके वठी रहिया आहिनि आबादगार ऐं हारी, जॾहिं त जेको अटे जो अघु आहे उहो 4,000 रुपया फी मण आहे। ऐं इन खां अलावा जेको फी एकड़ जो जेको ख़र्च जो जेको कासो लॻायो पियो वञे त उहो 12,000 DAP आहे, भाण जी बोरी 13,000 जेको आहे, ॿिज जो ख़र्च 9,000 ख़र्च थिए थो। जॾहिं त फी एकड़ जेका कणिक जी पैदावार आहे उहा 20 खां 25 मन हिन भेरे लथी आहे, जेको पर जेको हारीअ खे धोई ऐं ॻाही आहे उन ते 10,000 रुपया फी एकड़ ॾियणा पवनि था। इहा सूरत हाल आहे। ऐं हारी खे जेको आहे फी एकड़ ते बचत कयो, पर 8-10,000 नुक़सान कंहिं क़िस्म जो को बि चेक एंड बैलेंस
जॾहिं त कणिक जेका आहे उहा 2200 खां 2300, यानी अधु ते अधु जेको आहे अच्छा ठीकु आहे ज़ुल्फ़िकार साहब तव्हांजे नेटवर्क जो इशू आहे, तव्हांजो आवाज़ ॿुधण ज़ुल्फ़िकार साहब तव्हांजो आवाज़ ॿुधण सही न पियो पहुचे। अच्छा शौकत साहब तव्हां ॾे अचिबो हिकु भेरो ॿीहर, जीअं मां पहिरियों इंट्रो में ज़िक्र कयो त 5 लख खां वधीक जेके बोरियूं आहिनि उहे हैदराबाद जे गोदामनि में जेका पयल आहिनि, ॿुधायो त तमामु ख़राबु आहिनि। अॻिते हली करे जेके मिल मालिकान आहिनि इहे ख़रीद न कंदा, ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़राबु अटो जेका कणिक कीअं ख़रीद करे उहो विकिरो कंदा, मार्केट ते वरी जेको आहे त लोड पवंदो, महांगे अघ ते जेको आहे त कणिक ख़रीद थींदी मार्केट मां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे महांगे अघ ते जेको मिल मालिक आहे उहो कणिक ख़रीद कंदो, अटो वरी महांगो विकिणंदो। छा इहो अहिड़ी क़िस्म जो को तव्हांखे बहिरान नज़र अचे पियो? ऐं इहो ॿुधाइजो त जेके कणिक पयल आहे वाक़ई छा उहो ख़राबु आहे? शौकत साहब मुंहिंजो आवाज़ अचे पियो तव्हां ते? हेलो ठीकु आहे कोशिशि कबी शौकत मेमन साहब सां जेको आहे त राब्तो ॿीहर बहाल थी सघे। पर साहब तव्हां ॾे अचिबो, जेको मां साॻियो सवाल कयो आहे शौकत साहब सां सम्झण जी कोशिशि कयां पियो, हिकु त मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो त जकाबाद जे गोदामनि अंदरि जेका कणिक पयल आहे उनजी छा सूरत हाल आहे? इहे इम्कान ज़ाहिर कया वञे, ॿुधायो वञे थो त वापारी बि ॿुधाइनि था इहा ॻाल्हि त हीअ जेका कणिक आहे गोदामनि में पयल आहे इहा तमामु ख़राबु आहे, मिल मालिक इहा कणिक ख़रीद न कंदा, महांगे अघनि ते मार्केट मां कणिक ख़रीद थींदी, ज़ाहिरी ॻाल्हि जॾहिं महांगे अघ ते ख़रीद कंदा त अॻिते हली करे अटो बि उहो अञा वधीक महांगे अघ ते विकिरो थींदो। छा इन क़िस्म जो को बहिरान तव्हांखे नज़र अचे पियो? जी सुभाणे तव्हां सही था चओ, बिल्कुलु इन क़िस्म जो बहिरान आहे, बहिरान थींदो पैदा थींदो अॻिते, छाकाणि त जेके सरकारी गोदामनि में कणिक जूं लखें बोरियूं जेके ख़राब थी पयूं आहिनि, ज़ाहिर उहे विकिरो बि थींदियूं आहिनि, मिल मालिक जॾहिं इहे ख़रीद कंदा आहिनि पोइ जेको आहे मार्केट में कणिक ईंदी ज़ाहिर महांगे अघ ते वेंदा, जेके फ्लोर मिल्स आहिनि पोइ ज़ाहिर उहो अटो मार्केट में जेको आहे सो महांगे अघ ते विकिरो थींदो। मां त सम्झां थो अटो वञी 5-6 हज़ार ते धन कंदो कुझु वक़्त खां पोइ, जेकॾहिं इहो ई सूरत हाल रही त सरकार पॉलिसी न जोड़ी, सरकार खे घुर्जे त तुर्त इन में का पॉलिसी बहितर नमूने जी जोड़े, छाकाणि त इंसान जी सिहत जो दारोमदार खुराक सां ॿधल आहे। ऐं अटो त अहम शइ आहे, अटो जॾहिं महांगो थींदो त आम ग़रीब माण्हू जेको पुरत तबिको आहे, जेको ॾियाड़ी जे 500-1000 रुपया कमाए थो, उहो एतिरो महांगो अटो किथां ख़रीद करे सघंदो? उनजी पोइ त ख़रीदारी ख़तम थी वेंदी आहे। त इन करे सरकार खे जेको आहे जेको तव्हां असां केटीएम जे थ्रू इहो ॿुधायूं था, सरकार ॿुधे थी पई, तव्हां जेको सवाल पुछियो आहे मां चवां थो इहो बहिरान ज़रूरु थींदो जेकॾहिं सरकार इन ते का पॉलिसी न जोड़ी, छाकाणि त कणिक हिन वक़्त बि सरकारी गोदामनि में हालत थिए पई, उहा कणिक जेको आहे सो ज़ाहिर आहे कढंदा आहे, कणिक जॾहिं न वठंदा या मिल मालिक पोइ मार्केट मां ख़रीद कंदा, उहो महांगे अघ ते कणिक उन्हनि खे वापारी ॾींदो, त उन खां पोइ अटे जो बहिरान इंतिहाई सख़्तु थी वेंदो। ऐं हिन जेको हाणे महांगो अटो आहे, कणिक सस्ती आहे, पोइ इहे सम्झो त कणिक बि महांगी हूंदी, अटो बि महांगो हूंदो। बिल्कुलु ठीकु आहे परवेज़ साहब, वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक को, ब्रेक खां पोइ इतां ई जेको आहे प्रोग्राम जारी कोशिशि कंदासीं त वक़्फ़े खां पोइ लजपत माली सां जेको आहे वरी ॻाल्हाए सघूं त उमरकोट में छा सूरत हाल आहे सरकारी गोदामनि जी। इशूज़ में हिकु भेरो ॿीहर भलीकार। परवेज़ अबड़ो साहब जेका बि सूरत हाल ॿुधाइनि पिया ब्रेक खां पहिरियां। अच्छा लजपत साहब तव्हां ॾे अचिबो, जी परवेज़ साहब खां मां सवाल कयो त जेके सरकारी गोदाम आहिनि, तव्हां ॿुधाइजो उमरकोट सरकारी गोदामनि जेका कणिक पयल आहे उनजी आम तरह इहो रिपोर्ट थियो सॼी सिंध में जेके गोदामनि जेका कणिक आहे उहो ख़राबु सूरत हाल आहे उन्हनि जी, जेको उमरकोट जा गोदाम आहिनि उन्हनि थोरो मंदर कशी कजो। उमरकोट जे जेके ज़िले जे 4 तालुकनि में जेके हुकूमत पारां जेके 21 सेंटर पिणु क़ाइमु कया विया हुआ, हुन में जेको कणिक जो जेको हदफ़ हुयो 2,23,200 बोरियूं जेके मुक़ररु जेके कयूं हुयूं, ऐं जेके ख़रीदारी खां पोइ जेको आहे कणिक जी जेका सूरत हाल आहे उता जेका कणिक जेका ख़राबु थियण जो वधीक अंदेशो ॿुधायो पियो वञे। इहो पिणु ॿुधाईंदो हलां त कुझु महीना अॻु में वापारियुनि खे जेके 4 महीना 3 महीना अॻु में जेका कणिक हुकूमत पारां जेका आहे सरकारी रेट ते ॾियणी हुई, पर हुनजो नोटिफिकेशन जारी न थियण जे करे जेको आहे उन्हनि जेको वापारियुनि ऐं थोरे चकी मालिकनि जेका उहा कणिक जेका ख़रीद जेका कई हुई, उनमें जेको उन्हनि अटे जो रेट पिणु वधायो,
इहो पिणु ॿुधाईंदो हलां त जेको इहो पंहिंजो कमेटियूं जेके जुड़ियल आहिनि ज़िले सतह ते जेको आहे मॉनिटरिंग कमेटियूं जुड़ियल आहिनि जेको प्राइस कंट्रोल लिस्ट आहे हुन को बि हिननि ते अघनि ते अमल न आहे कराए सघियूं। इहो पिणु ॿुधाईंदो हलां त आबादकारनि जो पिणु इहो वधीक चवणु आहे त हेल साल असां जेको कणक जी जेका पोखाई आहे उहा पिणु पाणी जी घटिताई जे करे घटि इम्कान नज़र अची रही आहे ऐं जेके कणक जेका गोदामनि में पयल आहे उहो जेको तमामु ख़राब हालत में पयल आहे ऐं जेके हुकूमत खे तमामु करोड़ रुपयनि जो नुक़सान थी रहियो आहे। ठीकु आहे लजपत साहब तव्हां सां गॾु रहो। अच्छा हिकु भेरो ॿीहर राब्तो बहाल थियो आहे शौकत मेमण साहब सां। शौकत मेमण साहब मूंखे इहो ॿुधाइजो त रिपोर्ट थियो आहे त हैदराबाद जे गोदाम अंदरि 5 लख खां वधीक जेके बोरियूं आहिनि उहे जेको आहे कणिक जूं पियल आहिनि, छा सूरत हाल आहे? इहो बि रिपोर्ट थियो आहे त उहे तमामु ख़राब हालत में आहिनि। सुभाणे न रुगो हैदराबाद में 5.5 लख खन बोरियूं पर हैदराबाद जे भरिसां ई बोलाड़ी जे गोदामनि में यानी कोटड़ीअ में 9 लख खां वधीक बोरियूं हुजण जी मालूमात मिली आहे। ही इंतहाई ख़तरनाक सूरत हाल आहे छाकाणि जो आउं सम्झां थो त ही कामोरनि जी जेका रिवायती करप्शन जी जेका जो तरीक़ेकार हूंदो आहे, साज़िशूं हूंदियूं आहिनि जंहिं तहत ही जेको आहे सो गॾु रखनि था, ज़ख़ीरा अंदोज़ी कनि था। हाणे थींदो छा त हिन में ॼाणायो वेंदो त कणिक खे सुरो लॻी चुको आहे। तव्हांखे ख़बर आहे त कुझु महीननि में ईंदड़ वक़्त में वरी बरसातूं थींदियूं, बरसातुनि में सुरो लॻंदो ऐं पोइ हुनखे ख़राब ॼाणायो, हुनखे निकाल कयो वेंदो जॾहिं त उहा जेको आहे सो आम हालतुनि में ईअं थींदो आहे त हुनखे वरी विकिरो कयो वेंदो आहे। मुबैना तौर ते जेका करप्शन थींदी आहे, करोड़े रुपयनि जी ऑफिसर पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे ठेकेदारनि खे उहा लिक छिप में गुज गुह में कणिक फराहम कंदा आहिनि जॾहिं त हुनखे ख़राब ॼाणायो, हुनखे कागज़नि में हुनजो निकाल कयो वेंदो आहे। तव्हां ॾिसो त हिन वक़्तु सूरत हाल ॾिसो त सॼी सिंध में हारी जेके वीचारा आहिनि नंढा आबादगार आहिनि उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि, उहे एहतिजाज पिया कनि। केतिरनि ई शहरनि में रिपोर्ट थियो आहे त कणिक जो जेको सरकारी अघु मुक़ररु करण जे लाइ जेके हारी आहिनि वीचारा उहे एहतिजाज करे रहिया आहिनि छाकाणि त कणिक जॾहिं नथी वञी ख़रीद कई वञे त हुनजी जेका 4 महीननि जी 8 महीननि जेका महिनत आहे उहा रागान थी वञे थी, कर्ज़ी थी वञनि था। अटे जे अघनि में जेको आहे वाध थी रही आहे, अटे जे अघनि में वाध सबबु खुराक जी जेकी ॿियूं शयूं आहिनि उन्हनि ते असरु पइजी रहिया आहिनि। गुरबत में तव्हां ॾिसो त केतिरो इज़ाफ़ो थी रहियो आहे, ग़िज़ाई खोट जहिड़ा मसइला जनम वठी रहिया आहिनि। हारियुनि ज़मीनदारनि खे वापारी धकु लॻो आहे हिन वक़्तु, जंहिं सबबु माण्हू रोडनि ते अचण ते मजबूर थी विया आहिनि। हारियुनि जी महिनत जो सही नमूने सां खेनि जॾहिं मुआवज़ो नथो मिले त हू न सिर्फ़ु नुक़सान में वञनि था पर मजबूर थी हू एहतियात जी तरफ़ वञनि था। हारी जेको आहे माली बहरान जो शिकार थी विया आहिनि, हिन वक़्तु कर्ज़ वठण ते मजबूर आहिनि, कर्ज़नि जो शिकार आहिनि। आउं सम्झां थो त जेको कणिक लाइ हुकूमत खे जेको आहे न सो अघनि जो जेको अघ मुक़ररु करणु घुरिजनि, हुनमें मुस्तहकम करणु घुरिजनि अघ, जेको न सिर्फ़ु हारियुनि लाइ फ़ाइदेमंद हुजे अहिड़ा अघ मुक़ररु कजनि पर अवाम लाइ बि उहे अघ मुनासिबु हुजनि। मौजूदा सिंध हुकूमत कणिक ख़रीद न करण जो ऐलान करे ज़मीनदारनि हारियुनि जा तव्हां ॾिसो त हवा सां बाख्ता करे छॾिया आहिनि। जेकॾहिं सरकारी अघनि ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे त इन सां हारियुनि आम माण्हुनि ॿिन्ही खे फ़ाइदो पहुची सघे थो। पर हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सा ॾाढी ख़तरनाक आहे। 9 लख खां मथे बोरियूं सिर्फ़ु बोलड़ी जे गोदामनि में पियूं आहिनि, सरकारी अघ खनि मौजूदु जॾहिं त 5 लख खां मथे 5.5 लख खनि बोरियूं ॿुधाए वञे त हैदराबाद जे गोदामनि में जेके यकीनी तौर ते ईंदड़ वक़्त में बरसातुनि जो बहानो ॼाणाए हुनखे सो लॻंदो ऐं ईअं निकाल कयो वेंदो। ठीकु आहे, बिल्कुलु ईअं आहे। मलीर जे गोदाम अंदरि ॿुधायो 40 लख खां वधीक बोरियूं पियल आहिनि। ठीकु आहे, शौकत साहब गॾु ई रहो असां सां। अमित चांड साहब तव्हां ॾे अचिबो, इहो तय आहे त कणिक सस्ती ख़रीद थिए पई, अटो महांगो आहे, किथे इंतिज़ामिया सॼे जेको आहे त डिवीज़न में नज़र अचे पई त छापा लॻा हुजनि, किथे पुछाणो कयो हुजे वापारियुनि खां त बाबा कहिड़ो तुक आहे त तव्हां वठो 2100-2200 रुपया ऐं 4000-4200 रुपया मण अटो खपायो, का इंतिज़ामिया किथे नज़र अचे पई? न रुगो नवाब शाह पर ज़िले शहीद बेनज़ीर समेत शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा जेके सांगड़ हुजे, नौशर फिरोज़ ज़िला हुजनि, उन जी इंतिज़ामिया जेका आहे बिल्कुलु ई ख़ामोश आहे। हिन ते का बि इंतिज़ामिया पारां का बि अहिड़ी कमेटी कोन जोड़ी वई, नई ज़िले इंतिज़ामिया पारां या डिवीज़न इंतिज़ामिया पारां जेको आहे उन ते को इंक्वायरी कई वई या टीमूं जड़ियूं जो प्राइस ते कंट्रोल कनि या
आम माण्हू जेके कणिक जेका सस्ते अॻिते वरिती वञी पई या अटो महांगो विकिरो कयो पिए उन ते कंट्रोल करे छॾे। हिन वक़्तु ताईं का बि आम माण्हू खे इन वक़्तु हवाले सां को बि रिलीफ कोन मिलियो आहे। ऑफिसर सिर्फ़ु पंहिंजे ऑफिसनि ताईं महदूद आहिनि, बसि जेके हुनखे हिकिड़ो टारगेट मिले थो कम जो उहो ई कयो पंहिंजो वेठा हूंदा आहिनि। बाक़ी आम माण्हुनि जे लाइ मूंखे नथो लॻे थो को डिप्टी कमिश्नर ॿाहिरि वञी हिन वक़्तु ताईं शहीद बेनज़ीराबाद जो डिप्टी कमिश्नर त न निकितो आहे कॾहिं कणिक जेके वापारी वटि वियो हुजे ऐं या जेके मिलूं आहिनि फ्लोर मिलूं उन्हनि वटि वियो हुजे जे अटो आहे उहो वधीक विकिरो छो थो कयो पियो थो वञे। ग़रीब माण्हू खे रिलीफ मिलणु खपे। इहो बिल्कुलु बि ज़िले शहीद बेनज़ीराबाद न रुॻो पर शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जा जेके ऑफिस आहिनि उहे बि पंहिंजे ऑफिसनि ताईं महदूद आहिनि ऐं माण्हुनि खे हिन वक़्तु ताईं का प्राइस कंट्रोल कमेटी न उन को रिलीफ ॾेई सघी आहे। माण्हू खे नए जेको ज़िले इंतिज़ामिया पारां को रिलीफ मिली सघियो आहे। ठीकु आहे, बिल्कुलु हिते इंतिज़ामिया नज़र न पई अचे नवाब शाह जी। अच्छा ज़ुल्फ़िकार तुंहिंजे साहिबु तव्हां सां गॾु जेको टेक्निकल इशू सबबु तव्हांजो आवाज़ु सही न पियो अचे तंहिंजे करे ॻाल्हि तव्हां सां थी न सघी। पहिरियों त इहो ॿुधाइजो त कंबर शहदाद कोट में जेके वापारी आहिनि उहे अटो घणे जेको आहे किलो विकिरो कनि पिया, घणे मण विकिरो कनि पिया? अटो जेको आहे फी मण उहो 4,000 खां 4200 रुपए में विकिरो थी रहियो आहे। जॾहिं त कणिक जो जेको मां सवेर अव्हांखे रेट ॿुधायो त उहो अॼु जो जेको रेट आहे 22 खां 2250 रुपया वापारी वठी रहिया आहिनि ऐं उनजे उबतड़ जेका कणिक जो अटो आहे उहो 4000 खां 4100 रुपया फी मण विकिरो कयो पियो वञे। ठीकु आहे, ठीकु आहे। तव्हां सभिनी साथियुनि जी वॾी वॾी महिरबानी। शौकत मेमन साहिबु तव्हांजी महिरबानी, परवेज़ अबड़ो साहिबु तव्हांजी महिरबानी, लजपत माली साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी, अमित चांडी साहिबु तव्हां, ज़ुल्फ़िकार तुंहिंजो साहिबु तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। जी नाज़रीन तव्हां असांजे साथियुनि जी गुफ़्तगू ॿुधी आहे। हिकु त सरकार ज़मींदार ऐं आबादगार खे रिलीफ ॾेई सघी, कणिक जो अघु मुक़ररु न करे सघी, वापारी पंहिंजी मर्ज़ी ते किथे 2100 किथे 2200 किथे 2400 रुपया मण जेको आहे कणिक जो आहे ख़रीद कनि पिया, पर साॻे ई वक़्तु उहो साॻियो ई वापारी वरी 4000 4200 4300 रुपया अटो विकिरो कनि पिया। भले मिसाल तौरु सरकार जेको ज़मींदार ऐं हारी खे अगरि किथे रिलीफ ॾेई सघे त घटि में घटि आम माण्हू जेको अटो ख़रीद करे थो उनखे घटि में घटि सरकार रिलीफ ॾियण जी कोशिशि करे। जेके वापारी वधीक रेट वठनि पिया उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई थियणु घुरिजे। अॼु जंहिं पर सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए मां मुलाक़ात थींदी, तेसिताईं अला वाही।